नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त जोही पुलिस जो हिकु कारनामो ॿियो अॻियां अची वियो। जी नाज़रीन, जोही पुलिस जो कारनामो अॻियां अची वियो। क़त्ल केस में मुलविस गिरफ़्तार जवाबदार खे आज़ाद करण ते मक़तूल माही खान बबर जी बेवा शहज़ादी बबर मासूम ॿारड़नि ऐं वारिस अली अनवर बबर सां गॾु जोही थाणे जे साम्हूं एहतजाज करण खां पोइ मीडिया खे ॿुधाईंदे चयो त जोही पुलिस 1 महीनो अॻु जोही थाणे जे हद ॻोठ बहादुर में 1 महीनो अॻु क़त्ल थियल माही खान बबर जे क़त्ल जो FIR दाख़िल थियण जे बावजूद जोही पुलिस क़त्ल में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करण बजाय ख़ामोश बणियल हुई। वारसनि जी निशानदेही ते गुज़िरियल ॾींहुं क़त्ल जे मुलविस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे पुलिस जे हवाले करण जे बावजूद पुलिस क़त्ल में मुलविस जवाबदारनि खां लखे रुपया रिश्वत वठी जवाबदारनि खे आज़ाद करे छॾियो आहे ऐं असांखे ख़ामोश रहण लाइ जान खां मारण ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। जॾहिं त क़त्ल में मुलविस जवाबदार काछे जे ॻोठ में आज़ाद घुमी रहिया आहिनि, पुलिस रिश्वत वठी ख़ामोश बणियल आहे। इन्हनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG SSP दादू खां नोटिस वठण जो लाइ चयो वियो आहे। नोटिस वठी सदन सां इंसाफ़ कयो वञे। हथ सां हिते थाणे ताईं पहुचायो अथऊं ऐं उहो जवाबदार कलाक खां पोइ छुटी वियो ऐं असां ॾे जेको आहे सो धमकियूं अचनि पियूं त तव्हांखे अगवा कंदासीं, तव्हांखे मारींदासीं। हिननि ॿचड़नि सां बि इहो ई जो छा तव्हांखे शाम सबू निंड कान्हे त हिननि खे बि असां मारींदासीं। इंतज़ामिया छा थी चवे? इंतज़ामिया बसि इहो आहे जो बसि सफ़ेद पोश राज़ननि वारो टोलो आहे। बसि इंतज़ामिया असांखे इहा थी नज़र अचे। इंतज़ामिया असांखे इंतज़ामिया नज़र नथी अचे। कानून जीअं कानून हूंदो आहे उहो कानून असां नथा ॾिसूं।